यानी होॾी चवंदा आहिनि हण धीउ खे सिखे न, हू पंहिंजे कावड़ जो उन अंदर जी बाहि जो इज़हार कढंदो आहे त कीअं न हिन सूरत हाल में जंहिंखे सम्झ न आहे उहो कहिड़ियूं बि हरकतूं करे, कहिड़ियूं बि कोताहियूं करे, ऐं इन सां उन जे इन हरकत सां, इन कोताहीअ सां जेको उहो लाशऊर में करे थो, उन सां असांजी इहा ॿेड़ी जेका सा ॿुॾंदी ऐं तमामु वॾो नुक़सानु थींदो। नतीजे में सिंध जो मुहाणो मीरभर जेको घारियाण थींदो आहे उहो इन करे थींदो आहे, छाकाणि त उनखे परख ऐं परूड़ हूंदी आहे त विच सीर में जॾहिं ॿेड़ी हूंदी आहे उन महिल ॿेड़ीअ खे फज़ूल जेको लोॾा ॾियणु ऐं उन में जेको आहे सो हरकत करणु केतिरो हानिकार आहे। भिटाई साईं जीअं ही मूं साईं जो शेर पढ़ियो या अॻु में भिटाई साईं जो आहे त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। ॾाहप जो मतिलबु छा आहे? ॾाहप जो मतिलबु आहे त उहो शऊर, आगही, ॼाण, हक़ीक़त जो इदराक जंहिंखे बि थींदो उहो पंहिंजे अंदर में झिॼंदो, यानी कढ़ंदो, उनखे माना तकलीफ़ थींदी, छाकाणि त उन हक़ीक़त जी जेका परख आहे उन वटि, पर आम ख़ल्क़ ख़ुदा जी खे कहिड़ी ख़बर?